अस्सलाम वालेकुम दोस्तों ट्रैक्टर का बगैर बना कढण जो सिंधी में तरीक़ो तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त ट्रैक्टर जो तव्हां ॾिसी सघो था। ही मुंहिंजा दोस्त बना कढी रहिया आहिनि ट्रैक्टर खां बगैर। जीअं हिकिड़ो मिसाल ट्रैक्टर कढंदो आहे बना, ईअं ट्रैक्टर खां बगैर ई कढी रहिया आहिनि। तव्हांखे असीं हिन व्लॉग में ॾेखारींदासीं, तव्हां ॾिसी रहिया आहियो। अछनि कपिड़नि वारो ख़ता थी चुको आहे, पर कमु करे वियो। ऐं जंहिंखे गले ते टुवाल आहे उहो वीचारो हले वियो। कमु घणो आहे, छो त ट्रैक्टर कढंदो आहे, हींअर मज़ूर पिया कढनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। असांजो व्लॉग तव्हां दोस्त शेयर कयो, जीअं असांजो चैनल मोनिटाइज़ेशन ते ऑन अचे। हाँ जबार कम वणे पियो बा? हाँ हाँ पड़ा खाना कम कीअं ट्रैक्टर बग़ैर तव्हां बना कढी वेंदा हो? ट्रैक्टर बीठो आहे ट्रैक्टर संगत तव्हां ॾिसी सघो था। ॿाहिरि वारी हुनर ट्रैक्टर बग़ैर बना कढण जो तरीक़ो।